नाज़रीन, नई दिल्ली में जश्न आज़ादी जो मुख्तलिफ़ स्कूलों में बख्तावर स्कूल एंड कॉलेज, म्यूनसिपल कमेटी ऐं गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में जश्न आज़ादी जो तकरीबूं थी गुज़रियूं। तकरीबन दौरान तकरीरूं करे टैबलोस पेश किया विया ऐं केक भी काटिया विया। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है रशीद अबड़ो। जी रशीद। नौंदरो में जश्न आज़ादी जो ॾींहुं निहायती अक़ीदत एतराम सां मल्हायो पियो वञे। नौंदरो जे मॉडल हाई स्कूल कॉलेज नौंदरो में हिन वक़्त असां बीठा आहियूं, जिते स्कूल इंतज़ामिया पारां 14 अगस्त के हवाले से तकरीब थी गुज़री है, जैं तकरीब में प्रिंसिपल आबिद हुसैन लाशारी समेत वालदेन शागिर्दन वॾे अंग में शिरकत कई है। 14 अगस्त में शरीक थींदड़ उस्तादन, मेहमानन ऐं शागिर्दन जो छा चवण है, अचो त हुननि खां पुछां। आज़ादी ॾींहुं आहे ऐं हिते असांजी जेको आहे सो क़ुर्बानियूं ऐं बाक़ाइदे जेको आहे सो असां ईद खां वधीक जेको आहे सो ॾींहुं मल्हायूं था ऐं असां सभिनी खे सुर्ख सलाम था पेश कयूं ऐं जेको आहे सो जश्न आज़ादी तव्हांखे मुबारक, सॼे मुल्क खे मुबारक। सॼे 75वीं सालगिरह पाकिस्तान जे जश्न आज़ादी जो ॾींहुं आहे ऐं असांजो हीउ ख़ुशी जो ॾींहुं आहे, छो त असांजो पाकिस्तान आज़ादु थियो ऐं असां पंहिंजे पाक अफ़वाज खे सलाम पेश कयूं था। जश्न आज़ादी जे ॾियारे ते हिते गॾु थिया आहियूं। असांजे स्कूल जा ऐं कॉलेज जा ॿार ॾाढा एक्साइटेड आहिनि। उन्हनि हिन जश्न आज़ादी जे ॾियारे खे दिली जोश ऐं जज़्बे सां मल्हायो आहे ऐं उहो तव्हांखे बि नज़र अचे पियो। ही कुझु ॾींहंनि खां वठी मुसलसल एक्साइटेड हुया त असांजो जश्न आज़ादी जो ॾियारो कहिड़े ॾींहुं ईंदो ऐं असीं कॾहिं जेको आहे उन ॾींहं खे वॾी ख़ुशी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं ऐं उनजो नज़ारो तव्हां सभिनी खे नज़र अचे पियो। इन करे हिते गॾु कयूं छाकाणि त अॼु जश्न आज़ादी आहे, पाकिस्तान जो आज़ादी जो ॾींहुं आहे। ख़ुशी थी थिए हिते टेबलोस कया था वञनि, इन करे ॾाढी ख़ुशी थी थिए। नंढनि ॿारनि खे ॼाण बि मिले थी त पाकिस्तान हिन ॾींहं ते आज़ादु थी वियो हुयो ऐं असांखे पंहिंजे मुल्क लाइ मतिलबु पंहिंजे लाइ कुझु करिणो पवंदो। असां अॼु आज़ादी जो ॾींहुं आहे, असां इलाही ख़ुशि आहियूं। असां ईद वांगुरु तयारु थिया आहियूं। असां ते इलाही ख़ुशी थी थिए। अॼु असांजे हिते 14 सेलिब्रेट था कयूं आज़ादी जो ॾींहुं आहे। असां ईद वांगुरु तयारु थी आया आहियूं मुल्क जी आज़ादीअ जे करे। असां इन्हनि खे ॾाढो सुठे तरीक़े सां सेलिब्रेट कंदा आहियूं। घरनि में बि असां सेलिब्रेट कंदा आहियूं, स्कूलनि में बि सेलिब्रेट कंदा आहियूं। जाते जाते जगह बि हूंदी आहे, जेको आहिनि अकेडमीज़ वग़ैरह उते हर शइ थींदी आहे। शागिर्दन, उस्तादन ऐं महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हीउ जश्न आज़ादीअ जो ॾींहुं वॾी जिदोजहद ऐं अज़ीम क़ुर्बानीनि खां पोइ मिलियो आहे ऐं हुननि ईद वारे ॾींहुं वांगुरु तयारियूं कयूं आहिनि ऐं मुल्क जे लाइ सिर्फ़ु घोरींदड़नि खे ख़िराज तहसीन पेश करे उन्हनि जे जुर्रत खे सलाम पेश कयो आहे।